नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो ऐं एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुगियो 11 रुकनी हेल्थ विजिलेंस कमेटी सां गॾु तालुका अस्पताल मटियारी जो तफ़सीली दौरो कयो। डीसी मटियारी अस्पतालनि जे वार्ड में सफ़ाई सुथराई जे नाक़स इंतज़ामियुनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस ऐं एमएस खे हिदायत कई है त अस्पताल अंदरि सफ़ाई सुथराई खे बहितर करे अवाम खे साज़गार माहौल फ़राहम कयो वञे। दौरे दौरान डिप्टी कमिश्नर मटियारी मुख़्तलिफ़ लेबोरेटरीज़ अल्ट्रासाउंड एक्सरा मशीन ऐं मेडिकल स्टोरनि जो तफ़सीली मुआइनो पिणु कयो। हिननि डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जी खोट पूरी करण लाइ भर्ती जो अमल जल्द शुरू करण जे लाइ सिहत खाते जे इख़्तियारनि खे तहरीरी तौरु आगाही करण जो पिणु ऐलान कयो। मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे डीसी मटियारी चयो त तालुका अस्पताल मटियारी नंढी ऐं मरीज़नि जो तादाद वधीक है, तंहिं करे अस्पताल खे काशिदो करण सां गॾु बहितर आणण जी पिणु ज़रूरत है। संदसि चवणु आहे त मटियारी अस्पताल समेत ज़िले जे सभिनी सिहत मर्कज़नि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वठी जामा रिपोर्ट सिंध हुकूमत खे मोकिली वेंदी। संदसि चवणु आहे त 2 खां 3 महीने अंदरि अस्पताल जी हालत बहितर बणाइण लाइ भरपूर क़दम खयां वेंदा। हिकु सवाल जे जवाब में संदसि चवणु हो त अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाइयूं कंदे केतिरियूं क्लिनिकूं सील करण सां गॾु ॻरा ॾंड पिणु मढ़िया विया आहिनि, जॾहिं त अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ वधीक कानूनी कार्रवाई पिणु जारी आहे। बाद में डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो एसएसपी मटियारी सां गॾु तालुका अस्पताल हाला सईदाबाद बिटशा जो दौरो पिणु कयो। इन मौके ते डिस्ट्रिक्ट बार काउंसिल जो नुमाइंदो सईद अली अकबर शाह, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इम्तियाज़ काका, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एजाज अहमद, असिस्टेंट कमिश्नर मटियारी इमाम बख्श काका, असिस्टेंट कमिश्नर हाला अब्दुल मजीद ज़हरानी, असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद सईद अमार हैदर रिज़वी, मेडिकल प्रिंटेड डॉक्टर तौफ़ीक मेमण ऐं ॿिया साणस गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।